कुछ ॾींहं अॻु हथुंगो बस स्टॉप ते फायरिंग करे बेदर्दी सां क़तल कयल 24 साला नौजवान शेरयार वल्द अली काइम खान जे क़तल केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारस सरापा एहतजाज आहिनि। त हिते सरेआम माण्हू उन्हनि खे क़तल कयो आहे ऐं उन खां पोइ अॼु 15 ॾींहं थिया आहिनि, न को गिरफ़्तारी थी आहे, हिकिड़े माण्हू ते बि को अहिड़ो अमल कोन थियो जेको असांखे को तसली अचे ऐं कानूनी इदारा अलाए किथे आहिनि, सम्झ में कोन थी अचे। अॼु 15 ॾींहं थी विया, हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार कोन थियो। सभु किथे आहिनि, किथे सभु घुमनि पिया, सरेआम घुमनि पिया, पर के झलण वारो कोन्हे हिननि खे। सरेआम ई घुमनि पिया, हिननि खे केरु कोन थो झले। FIR कटाईंदे के 15 ॾींहं थी विया आहिनि असांखे ऐं सरेआम माण्हू क़तल करे भॼी विया आहिनि। असीं सभिनी खे अपील था करूं, बराए महिरबानी हिनखे गिरफ़्तार करियो वञे ऐं असां ते ॿियो को नुक़सानु न थिए। हीअ हिनखे जेसि ताईं गिरफ़्तार न कंदा असीं एहतजाज जारी रखंदासीं। असां 1 महीने अॻु में उन्हनि ते FIR करायूं, उन्हनि खे कोर्ट मां रद्द कयो, यानी कि जेके माण्हुनि खे ज़मानतूं रद्द करण जे बावजूदि उन्हनि छा कयो त पुलिस उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो, गिरफ़्तार न कयो। असां कोर्ट खे प्रोटेक्शन जे लाइ हर तरीक़े सां यानी कि दरख़्वास्तूं यानी कि रजिस्ट्रियूं बि करायूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, छो त असांजे घरनि ते इहे जेके माण्हू जो दहशतगर्द आहिनि, जो शेर सॼे हथूंगे खे तंग करे वेठा आहिनि, पोइ गिरफ़्तार न कयो। ऐं शेरयार जे लाइ हिकिड़ो रस्तो ॾिनो वियो त हिनखे क़तल करे ऐं तव्हांखे लिकायो वेंदो, तव्हांखे तहफ़ुज़ ॾेई तव्हां सां जेके बि कमिटमेंट थी सभु टोटल कढवाई ऐं इन में कुझु शहर जा माण्हू बि कढवा। पुलिस गॾु हुई, पुलिस जी नाहेली इन खां वॾी कहिड़ी थींदी त मुंहिंजो शेरयार 1 महीने सां कोर्ट में हलंदो रहियो। मुंहिंजो पुट खे क़तल कयो वियो 8:30 बजे जॾहिं असां कोर्ट में अपील लाइ यानी कि पंहिंजी सुनवाई लाइ तारीख़ लाइ आया पिए, हिननि रास्ते में बि असां मुंहिंजे पुट खे मुंहिंजे साम्हूं गोलियूं हयूं। मुंहिंजे पुटु जेको नौजवान पुटु मुंहिंजी दिलि जिगर जेको मुंहिंजे जिगर जो टुकड़ो है, आला से अपील करते हैं और वज़ीर आज़म से अपील करते हैं, पुलिस के आला काम से अपील करते हैं कि फ़ौरन जो आसामा को गिरफ्तार किया जाए और उसको जो है सख्त से सख्त सजा दी जाए। सहूलतकारों को फुल उनके साथ मामलत करिए, पुलिस हमारे साथ कोई ताउन नहीं करी, हमें इंसाफ दिलाएं। हमारे साथ नाजायज़ी हुई है, उनको तहफ़्फ़ुज़ दिया जा रहा है, उनको कोई गिरफ्तारी अमल में नहीं आई है और उनके साथ जो है सियासी उनके साथ जो है ताकत है और हम गरीब लोग हैं, हमें इंसाफ चाहिए, हमारे भाई को इंसाफ चाहिए। उनमें भी जवाबदार गिरफ़्तार न थिया ऐं हींअर जेको आहे हिननि सां वॾो ज़ुल्म थियो आहे शहीद शेरयार क़याम खानी सां। ऐं चवां थो इंसाफ़ कयो वञे, हिननि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे, उसामा क़याम खानी खे फांसी ॾेई वञे। फिलफोर पुलिस खे असां चऊं था, बस वारनि खे चऊं था बाबा हिननि सां इंसाफ़ कयो। मासूम बचड़ो गुल हिकिड़ो जेको पटियो वियो आहे उन खे इंसाफ़ ॾिनो वञे। हुनजो 2 केसनि में जॾहिं ज़मानत रद्द थी, जेकॾहिं पुलिस हुनखे अरेस्ट करिया त इहो ॾींहुं ॾिसणो न पए आहे। उन जो असांखे वधि में वधि अफ़सोस आहे, ॾुख आहे। अली जो न हुयो पुटु, असां सभिनी जो बचो हुयो, उन जो असांखे वधि में वधि अफ़सोस आहे। असां इंतिज़ामिया खां इहो मुतालबो कयूं था त महिरबानी करे हुनखे अरेस्ट कयो वञे ऐं सख़्त मां सख़्त सज़ा बल्कि सरेआम फांसी ॾिनी वञे। शेरयार क़याम खानी खे बेदर्दी सां बेगुनाह हुनखे क़तल कयो आहे ऐं दहशतगर्दी कई आहे। पर ॻाल्हि अफ़सोस आहे त असांखे इहो अफ़सोस आहे त हू अॼु ताईं गिरफ़्तार न आहे थियो, किथे बि का पेशरफ़्त न आहे थी। असांजो मुतालबो जेको आहे उनखे सज़ा अचे, सज़ा त अदालत ॾींदी, पर जेको पहिरियों स्टेप आहे त पुलिस गिरफ़्तार करे त अदालत सज़ा ॾींदी न, त पहिरियों स्टेप ई पूरो कोन थियो आहे। असांजो मुतालबो आहे त हू उनखे गिरफ़्तार कनि, जेकॾहिं न त एहतजाज असांजो जमहूरी हक़ आहे। एहतजाज जो दाइरो वधाईंदासूं, विढ़ंदासूं, कानूनी जंग विढ़ंदासूं, एहतजाजी जंग विढ़ंदासूं ऐं हर हरबे ते हर पैनल ते असां मक़तूल सां गॾु आहियूं ऐं कातिलनि खे कैफ़े किरदार तक पहुचाईंदासीं। सॼी पुलिस जगह हू उन्हनि सां मिलियल आहे ऐं पुलिस जे करे ही वाक़ियो थियो आहे। ॿ दफ़ा इन्हनि जी कोर्ट सां ज़मानतूं रद्द थी वियूं। असां प्रोटेक्शन जी जज खे दरख़्वास्त ॾिनल, असां वटि सबूत पियो आहे। जज हिननि ते जुर्मानो हुयो 30,000 त बाबा हिन बंदनि खे जहिड़ो न करणु ॾियो। पुलिस वारनि खे बि लिखियो, पर पुलिस का कार्रवाई कोन कई। उन्हनि खे संधी गार्डियन में वेहारे घर खणे था अचनि, वरी कोर्ट में खणे था अचनि। शहर खां निकिता आहिनि, पुलिस उन्हनि खे तहफ़ुज़ ॾेई ॿाहिरि कढियो खिबर शहर खां। 4 FIR अॻे आहिनि, अॼु 5 FIR में खून जी दाख़िल आहे। सारे आम बस स्टैंड ते डोड़ाए मासूम ॿार खे क़तल कयो आहे। असांजो मुतालबो आहे त कातिल खे गिरफ़्तार करे। इंतिज़ामिया मिलियल, पुलिस मिलियल, हुननि सां हुननि खे भॼाए छॾियो।
हाँ उल्टो असांखे धमकियूं ॾियूं ऐं हुननि जे घर ते प्रोटेक्शन ॾे बि पुलिस जी मोबाइलूं बीठियूं हुननि जो घर जी हिफ़ाज़त करे बि हुननि जो बचा करे बि असांखे अञा मारे बि असां हिकिड़ो माण्हू मारियो वरी बि असांखे मारण जे पोयां आहिनि। असांखां इंसाफ़ करो, कातिल गिरफ़्तार करो, कातिल खे केतिरे किरदार ताईं रसायो, असांजो इहो मुतालबो। ठीक है, पोइ हिते अचे असांजे साम्हूं गोलियूं आयूं, हमरा हुन महिल दम ॾेई छॾिया। खुलेआम हिते गोली सभिनी साम्हूं हणी हुयूं, 100 माण्हू हिते गुआहदार वेठा। जे कत्ल किया गया है और हमें इंसाफ नहीं दिया जा रहा है। ये इंतज़ामिया से गुजारिश है कि हमारे को इंसाफ दिया जाए और मेरे भाई का कत्ल किया गया है उसे इंसाफ दिया जाए। को रिस्पॉन्स न आहे पुलिस तरफ़ां, सियासत इन्हनि जी आहे, पुलिस इन्हनि जी आहे। महिरबानी करे असांखे जवाबदार गिरफ़्तार करे ॾियो। असां FIR भी कटराई, उनमें ज़मानत भी रद्द थी, पोइ भी गिरफ़्तारी का कोन थी है। असांखे दबाव ॾिए था वञनि कि तव्हां FIR वापसि वठो। असांजे FIR ग़लति कटी है, हमरा सजान जा नाला ॾिना कोन। इहो ई असांजो मुतालबो, महिरबानी करे गिरफ़्तार कयो उन्हनि खे। फायरिंग तब हुई थी जब इन्होंने वापडा मुलाजिमों को ऑन ड्यूटी मारा था। उसी रात आके हमारे घर पे फायरिंग की, क्योंकि वालिद साहब भी वापडा में, और स्टेट फायर किए। आपको हमने दिखाया है कि हमारे घर पे स्टेट फायर हुआ, हमारे भाइयों पे भी हुए थे स्टेट फायर, लेकिन अल्लाह ने उस दिन हमें बचा लिया। फिर हम कानून का सहारा लेके कोर्ट जा रहे थे कि हमें कानून इंसाफ देगा। हम कानून का सहारा लेके हमारे वालिद साहब और हम सब कोर्ट जा रहे थे, तो उसी दौरान पेशी थी हमारी, तो उसी ने सारे सरेआम मेरे भाई को गोलियां मार के और वहीं शहीद कर दिया। और फिर उसके बाद भी कानून हमारा साथ नहीं दे रहा, हम बिल्कुल बेबस हुए हैं। अब हम कानून का सहारा लेके अभी भी कानून के सहारे से ही चल रहे हैं कि शायद हमें कानून इंसाफ दिलवाए। बस हमें यही अपील है कि हमें इंसाफ दिलवाए। ये बच्चे को बेगुनाह शहीद किया गया है, बेगुनाह शहीद किया गया है। हाँ, जेका असां कत्ल केस भी दाख़िल करायो, भला इन कत्ल केस में ऐं हिन जी जांच में तव्हां केतिरा मुतमिन आहियो? आउं भी कुछ भी मुतमिन न आहियां। छो त वालदीन होसि, गम में निढाल होसि। मुंहिंजो नंढो 24 सालनि जो वयो हुयो, असां सां को बि ताउन न कयो वियो। ऐं हुनखां पोइ छा त मूंखे ख़बर ई बि कोन, मुंहिंजे पुट जी FIR कटिजी वई आहे। जेके बि सहूलियतकार गॾु हुआ, जेके मारण वारो हिननि जो हिकिड़ो जो बि नालो कोन ॾिनो। FIR में रुगो हिकिड़ो नालो ॾेखारे वियो ऐं मूंखे त सुबुह जो ख़बर पई त मुंहिंजे नंढे ते जेके सहूलियतकार आहिनि हू त आज़ादु आहिनि। ॿिए पासे दाख़िल थियल FIR ऐं कयल जांच बाबति SHO खिपरो मोहम्मद वसीम अरबाब जो चवणु आहे त भाई अन असां बर वक़्तु FIR दाख़िल करे जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा बि हया आहिनि। ऐं हक़ीक़त ई थियो ईअं आहे त जीअं मर्डर खां पोइ फिल4 जेको आहे हिननि जा जेके पंहिंजा घर, जेके चाचनि जा पंहिंजा वेझा अज़ीज़ वग़ैरह जेके आहिनि, उहे सभु घर ख़ाली करे के नामालूम मक़ाम ते हलिया विया आहिनि। उन खां पोइ असां मीरपुर ख़ासि में, टंडोल आहर में, जिते जिते असांखे इंफॉर्मेशन मिली, असां उते पंहिंजे स्टाफ सां गॾु उते जेको आहे सर्च बि कराया आहिनि, छापा बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ टेक्निकल तरीक़े सां बि असां कोशिशि करे रहिया आहियूं त उन्हनि खे जीअं ट्रेस आउट करे सघिजे। असां जूं वधि खां वधि कोशिशूं जारी आहिनि। इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में प्रोग्रेस मिलंदी ऐं जवाबदार जल्द अज जल्द जेल हवाले थींदो। मक़तूल जे वारसनि मुतालबो कंदे चयो आहे त मक़तूल शहरियार जे कत्ल केस में सहूलियतकारनि जा नाला शामिल कया वञनि ऐं केस में नामज़द जवाबदार खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन माउजी कुमार ऐं फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, खिपरो। नज़र लगी इन घर जे बहार खे